बदिन मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जी रिपोर्टर रजब राहिम मौजूब सिंधु दरिया मां 6 केनाल कढी सिंध खे सुकाए पियो वञे। सिंध पाकिस्तान जो साह आहे। सिंध दरिया सिंध जे 6 करोड़ माण्हुनि जी शहरक आहे। इन साज़िश ख़िलाफ़ हिकु हक़ाणी कंदासीं। अहिड़ो इज़हार केनालनि ख़िलाफ़ राब्ते मुहिम जे सिलसिले में STP जे चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी बदीन प्रेस क्लब जे अॻियां एहतजाज जे आम जलसे खे ख़िताब कंदे कयो। हुन चयो त पाकिस्तान जा हुक्मरान सिंधु दरिया खे बंदि ॾेई 6 केनाल कढण वारे सिंध दुश्मन साज़िश के बंदि कनि। ॿी सूरत में सिंध में वॾी तबाही थींदी। सिंध खे मक़तलगाह बणिजणु न ॾिनो वञे, उन सां ख़तरनाक सूरत हाल जनम वठंदी। हुन चयो त हिकु तरफ़ केनाल कढिया पिया वञनि त ॿिए तरफ़ कारपोरेट फार्मिंग मनसूबे जे नाले ते सिंध जूं 20 लख एकड़ ज़मीनूं नीलाम कयूं पियूं वञनि। सिंध जी 6 करोड़ अवाम मां 5 करोड़ 90 लख माण्हुनि वटि ज़मीन कान्हे। कारपोरेट फार्मिंग मनसूबे जी ज़मीन धारनि खे ॾियण बदिरां मक़ामी माण्हुनि खे ॾिनी वञे। हुन चयो त सिंध असांजी माउ आहे। सिंध में सिंधियुनि जो साह आहे। सिंध जी ज़िंदगी मौत जे मसइले ते ख़ामोश नथा वेही सघो। हुन चयो त जनरल ज़ियाउल हक़ जनरल मुशर्रफ खे सिंधी माण्हू डेम केनाल कढणु न ॾिना। शहबाज़ शरीफ़ खे कहिड़ी ताक़त आहे जो हू केनाल कढे, पर बदकिस्मतीअ सां असांजा पंहिंजा उज़वा खरी पिया आहिनि। हुन चयो त 24 फेबरवरी ते केनालनि ख़िलाफ़ हैदराबाद में लखे माण्हू गॾु थी तारीख़ एहतजाज करे हुक्मरान जे सिंध दुश्मन मनसूबे खे रद्द करे जितोजहद जी वधीक लाइ अमल जो ऐलान कयो वेंदो। इन मौक़े ते कामरेड हैदर शाहाणी, हौत ख़ान गाॾाही, अहमद न्यूनारी, डॉक्टर सूमार मंगरियो, शाहनवाज़ सियाल बि ख़िताब कयो। रैली ऐं जलसे में हज़ारे माण्हू शिरकत कई, जंहिंमें औरतुनि पिणु वॾे अंग में शामिल हुयूं।